दोस्तो रूमी गोट फार्म सकरंड सिंध अंदरि आणे रहियो आहे ज़रई इनकलाब ऐं अव्हां खे निजात ॾेई रहियो आहे DAP यूरिया ऐं ॿिया जेके कीमियाई भाण आहिनि उन्हनि खां अव्हां खे हमेशह जे लाइ निजात ॾेई रहियो आहे। ऐं उन जे लाइ पाण वीडियो खे अॻिते वधायूं। अव्हां खे गुज़ारिश थी कजे त घणनि खां घणनि माण्हुनि ताईं हीअ मालूमात पहुचे, आबादगारनि ताईं हीअ मालूमात पहुचे। उन जे लाइ अव्हां रूमी गोट फार्म सकण जे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो दोस्तनि ॾांहुं ऐं उन सां गॾोगॾु कमेंट करे असां खां सुवाल करियो त जीअं असां अव्हां खे ॿुधाए सघूं ऐं अव्हां बि पंहिंजो भाण ठाहे सघो। दोस्तो असां वटि अक्सर जेके बि ज़मींदार आहिनि ऐं जेके आबादगार आहिनि, नंढा आबादगार आहिनि, ख़ासि तौर ते नंढनि आबादगारनि जे लाइ ही शइ असां रखूं पिया त उहे हमेशह जॾहिं फ़सुलु लहंदो आहे वणनि जो त DAP यूरिया नाइट्रोजन मुख़्तलिफ़ दवाऊं ऐं इन्हनि जा एतिरा त पैसा थी वेंदा आहिनि जो हुननि खे बचति बिन्ह न हुअण जे बराबरि थींदी आहे। ऐं वरी जॾहिं कणिक काईंदा आहिनि तॾहिं बि साॻी सूरत हाल थींदी आहे। न रुॻो इन्हनि भाड़नि जे करे असांजी ज़मीन उनजी आदी थी वेंदी आहे। जीअं इंसानु नशे जो आदी थींदो आहे तीअं ज़मीन बि यूरिया DAP नाइट्रोजन ह्यूमिक एसिड ऐं ॿिया खोड़ सारा जेके भाण आहिनि उन्हनि जी ज़मीन आदी थी वेंदी आहे। ऐं जेसि ताईं उहो भाण न ॾिबो आहे त ज़मीन फ़सुलु कोन ॾेई सघंदी आहे। ऐं इन्हनि भाणनि ॾियण सां न रुॻो वक़्ती तौर ते फ़ाइदो पवंदो आहे पर वॾा नुक़सान इहे पवंदा आहिनि त हिकु त असां वॾो सरमायो उन ते ख़र्चु करे वेही रहंदा आहियूं ऐं ॿियो ज़मीन असांजी सुकंदी, सख़्तु थींदी, ठोठ थींदी वेंदी आहे। तंहिं करे असांखे इन मां जान छॾाइण जे लाइ पंहिंजो भाण ठाहिणो पवंदो। ऐं पंजाब में इहो कमु वॾे पैमाने ते हले थो। असां वटि टंडरियल यार में हिकु शख़्स आहे जेको इन ते वॾे पैमाने ते कमु करे रहियो आहे ऐं कामयाबीअ सां कमु करे रहियो आहे ऐं तमामु वॾी उपत खणी रहियो आहे। त असां रूमी गोट फार्म सकण तरफ़ां बि इन जो आगाज़ कयो आहे। हीअ असां तव्हां ॾिसो पिया त 20 किलो वर्मी कंपोस्ट यानी उहे असां कीड़ा वठी आया आहियूं जेके कीड़ा जंहिंमां असीं नामियाती भाण ठाहींदासीं, जंहिंमां असां अहिड़ो भाण ठाहींदासीं जेको ज़मीन खे ज़रखेज़ कंदो। ज़मीन जी जेका पोसल आहे जंहिंखे पाण नमी चवंदा आहियूं, असां पंहिंजी ॿोली खे बिगाड़ींदा आहियूं पर उनजी पोसल उहा उनखे क़ाइमु रखंदो ऐं ज़मीन जी सघ खे ॾहाकनि ताईं क़ाइमु रखंदो। असां उहो ठाहियूं पिया। हाणे उन ठाहिण जे लाइ हीअ असां हिकिड़ो बेड यानी बिस्तरो ठाहियो आहे। इहो बिस्तरो तव्हांजो घटि मां घटि 30 फुट हुजणु खपे, मोकर में 4 फुट काफ़ी थींदो। ऐं उहो कुझु उन जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। मिसाल तौरु पाण पहिरियां इन ते हलूं त वर्मी कंपोस्ट यानी कीड़नि जा जेके हाणे हीउ जेको अव्हां कुकुड़ ॾिठो इहो इन्हनि कीड़नि जो दुश्मन आहे। इहो कुकड़नि खे फौरी तौर ते असां अलॻि करे छॾियूं ऐं इन बेड जे बिल्कुलु वेझो अचण ई न ॾियूं, न त उहे कीड़ा खाई वेंदा। नतीजे में वर्मी कंपोस्ट यानी भाण उहो ठहंदो कोन ऐं न ठहंदो त पोइ अव्हांखे नुक़सानु पवंदो। हीअ कीड़ा ॾाढा महांगा थियनि था ऐं हिननि खे जॾहिं तव्हां पंहिंजा उहे पैदा कंदव त पोइ अव्हां वटि उनजो मसइलो न रहंदो। हीउ NEC हिकिड़ो अहिड़ो कीड़ो आहे जेको बरसाति में निकिरंदो आहे ऐं सिर्फ़ु मिटी खाईंदो आहे ऐं ज़मीन में सिधा सोराख ठाहींदो वेंदो आहे ऐं सिरंगूं ठाहींदो आहे नंढियूं नंढियूं। इहो को घणो कम जो कोन्हे को। ॿियो आहे इंडोजेसिक। इहो हिकिड़ो अहिड़ो कीड़ो आहे जेको मिटीअ जे मथां छिरे ते हलंदो आहे ऐं जेको खाधे में छेणा ऐं उन सां गॾोगॾु कंपोस्ट जेको मवादु आहे उहो खाईंदो आहे। एपिजिक ही कमाल जो कीड़ो आहे जेको असां ख़रीद करे आया आहियूं। ही गोबर खाईंदो आहे ऐं भाॼियुनि जा पन, काग़ज़ ऐं घर जो जेको नामियाती किचिरो थिए थो उहो खाईंदो आहे। हीअ क़िस्म जेको आहे सो वर्मी कंपोस्ट जे लाइ कीड़नि जो हीउ क़िस्म इंतिहाई कमाल जो आहे ऐं तमामु घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हीउ कीड़ो हिकु ई वक़्तु न रुप हूंदो आहे
त मादी जी ख़ासियत बि रखंदो आहे ऐं हिक ॿिए सां चुंबड़ी अंडा ॾींदा आहिनि। ही ॿ हिकिड़ा कीड़ा आहिनि, उहे नर हुजनि मादियूं हुजनि, हिक ॿिए सां चुंबड़ी अंडा ॾींदा आहिनि ऐं कुझु ई हफ़्तनि में ॿचा निकिरींदा आहिनि ऐं उनखां पोइ हिननि खे ॾंद अखियूं ऐं फिफड़ कोन थींदा आहिनि। हिन जो जिस्म तक़रीबन 90% सिर्फ़ु पाणी हूंदो आहे। हाणे इहो पाणी तमामु वॾे कमाल जो आहे जेको तव्हांजे भाण खे ठाहे थो। हीउ खाध खुराक जे लाइ जेको आहे सो भाण यानी जेको छेणा आहिनि उन छेणनि खे इस्तेमालु कंदो आहे ऐं हिन जा ॿिया खोड़ सारा आहिनि तरीक़ा जिन तहत ही कंदो आहे। हाणे असां हीउ जेको कीड़ा ख़रीद करे आया आहियूं उहे अवां ॾिठा त असां 20 किलो ख़रीद करे आयासीं, जंहिंमां 3 किलो खनि असांजा इहे कीड़ा निकिता ऐं उन्हनि 3 किलो कीड़नि मां असां हिकिड़ो 30 फुटनि जो डिघो बेड जंहिंखे चऊं बिस्तरो चऊं उहो असां ठाहियो आहे। उनजे ॿिन्ही पासनि खां असां सिरूं ॾिनियूं आहिनि ऐं हेठां हिनखे जेकॾहिं प्लास्टिक विछाए छॾिजे त वधीक ज़बरदस्त, पर जेकॾहिं सीमेंटेड तव्हांजी एरिया आहे, हीअ असांजो जेको शेड आहे ॿकरियुनि जो उनजे हेठां असां ही प्रोडक्शन करे रहिया आहियूं। अवां ॾिसो पिया त हीअ जेके कीड़ा आहिनि उहे कीड़ा असीं हाणे इन्हनि जेको असां छेणा, हाणे छेणा घटि मां घटि 10 ॾींहं ऐं वधि में वधि 30 ॾींहं पुराणा हुजनि ऐं उनजे मथां पाणी सुबुह शाम छटकारींदा रहो त जीअं उन में जेका गैस ठहे थी उहा गैस ख़तमु थी वञे ऐं कीड़ा ज़िंदा रही सघनि। हाणे ईअं सम्झो त जीअं फसल में ॿिज उछलाइबो आहे तीअं इन भाण यानी इन छेणनि हेठां जेको असां अॼु खां महीनो खनि अॻु में वठी आयासीं ऐं इन ते मुसलसिल असां पाणी पियारियो, उनजे मथां ही असीं कीड़ा छटे रहिया आहियूं। हाणे जीअं छटे असीं बंदि कंदासीं त इहे कीड़ा तव्हां ॾिसो था चुरनि पिया, इहे कीड़ा इन छेणनि में अंदरि दाख़िल थियणु शुरू थींदा ऐं उन्हनि खे खाइणु शुरू कंदा ऐं ही कीड़ा जेके आहिनि से अव्हां जे लाइ हिकिड़ो अहिड़ो भाण तयारु कंदा जेको भाण कमाल जो भाण हूंदो। हाणे आउं ॿियनि वीडियोज़ में बि अव्हांखे ॿुधाईंदुसि, पर हिन में अव्हांखे ॿुधायां थो त हिन जे ठाहिण जा 4 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तव्हां मथे दीवार ठाहियो, मथे दीवार बल्कि न ठाहियो, इहो आउं ग़लति थो चवां, मथे का बि दीवार ठाहिणी न आहे ऐं बेड ठाहिण जे लाइ ज़मीन जो जेको रस्तो आहे उहो तव्हां सिधो रखो ऐं पासनि खां सिरूं ॾेई छॾियो, ज़बरदस्त थींदो। ऐं जेकॾहिं तव्हां हेठि खोटियो था, खोटे हुन में भाण था विझो तॾहिं बि ज़बरदस्त रहंदो, पर उहो अञा वधीक फ़ाइदेमंद कोन्हे, छाकाणि त उहो अंदरि हूंदो ऐं उनखे टेम्परेचर हिन जे लाइ तमामु वॾो मसइलो आहे। टेम्परेचर जेकॾहिं 25 खां मथे थियो त पोइ ही कीड़ा मरणु शुरू कंदा। उन जे करे ई हिनखे सुबुह जो शावर करिणो आहे, माना सुबुह जो बि पाणी ॾियणो आहे, राति जो बि हिनखे पाणी ॾियणो आहे। ऐं जॾहिं असां इहो करण में कामयाबु थियासीं त यकीनन असां हिकिड़ो अहिड़ो भाण तयारु करे वठंदासीं जेको असांखे तमामु वॾो फ़ाइदो ॾींदो। हाणे 30 ॾींहं जीअं गुज़री वञनि तीअं तव्हां पाणी बंदि करे छॾियो। उनजो जॾहिं 30 ॾींहंनि खां पोइ तव्हां पाणी बंदि कंदव त तव्हां हिन जो मथियों लेयर भाण जो कढणु शुरू कंदव, यानी हिकिड़ो लेयर तव्हां कढंदव ऐं 5 ॾींहं जॾहिं तव्हां पाणी बंदि कंदव 30 ॾींहंनि खां पोइ त 35 ॾींहं तव्हां पहिरियों लेयर हुनजो कढंदव ऐं तव्हां ॿोरियूं भरींदा वेंदव। जीअं लेयर कढंदव त इहे कीड़ा ऐं वरी उन्हनि जेके ॿचा कया हूंदा उहे ॿचा वरी हेठि वञणु शुरू कंदा, यानी ईअं तव्हां तह दर तह इन जा जेके तह ठहंदा उन जा मथियां तह कढंदा, उन जूं ॿोरियूं तव्हां भरींदा वञो ऐं उहे ॿोरियूं तव्हां रखंदा वञो ऐं पोइ हिन जा 2-3 दफ़ा यानी तव्हांखे इहो सिलसिलो करिणो आहे। उहे कीड़ा वञी पछाड़ी जो आख़िरी लेयर बचंदो जंहिंमें उहे कीड़ा गॾु थी वेंदा ऐं पोइ वरी मथां तव्हां उन में भाण विझो, पर भाण मेहुनि जो उन में छेणा हुजनि, ॻउनि जा छेणा हुजनि, कोशिशि करे मेहुनि जो छेणो जेको आहे उहो वधीक बहितरु आहे, पर उहो ताज़ो नाहे विझणो, छाकाणि त उन में गैस थींदी आहे, उहा गैस इन्हनि खे मारे छॾींदी। तव्हां घटि मां घटि 10 ॾींहं उन भाण जेको मेहुनि जो छेणा आहिनि उन्हनि जे मथां सुबुह शाम पाणी हारींदा रहो ऐं जॾहिं तव्हां पाणी हारींदव त उहो थधो थींदो वेंदो ऐं उन मां गैस निकिरंदी वेंदी। नतीजे में उहे जेके कीड़ा हिन में दाख़िल कंदव उहे कीड़ा जेका सो ज़िंदा रहंदा।
हाणे जॾहिं तव्हां इन जे मथां कीड़ा छटे छॾियो त उहे अंदरि छेणनि में पंहिंजो अंदरि हलिया वेंदा। उनखां पोइ तव्हां हीअ जेका सूतली वारी ॿोरी आहे जंहिंखे ॻूण पाण चवंदा आहियूं, हाणे त प्लास्टिक जूं आहिनि, पर कंहिं ज़माने में जेको आहे सो सूतली वारी जेका ॻूण थींदी जंहिंमें असीं अनु 2.5 मण अनु विझंदा हुआसीं, उहे ॿोरियूं तव्हां खोले मोकिरियूं करे उहे हिननि जे मथां वराए उन्हनि जे मथां वरी जेकॾहिं तव्हां केलो जा पन उहे तव्हां रखी छॾियो ऐं हिन में अंदरि जेकॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो केले जा छिलका, भाॼियुनि जा छिलका, मुख़्तलिफ़ जेके सावा कीमियाई जेके शयूं आहिनि उहे तव्हां हिन में अंदरि उछलाईंदव त कीड़ा उन्हनि खे खाईंदा, न तॾहिं बि भाण खे खाई कीड़ा पंहिंजी अफ़ज़ाइश कंदा रहंदा। ऐं पोइ तव्हां हिन जा लेयर्स यानी पहिरियों तह कढंदव, उनखां पोइ घटि मां घटि तव्हांखे 50 ॾींहं लॻंदा ऐं 50 खां 65 ॾींहंनि खां पोइ तव्हां हिन जो पहिरियों तह कढंदव। पोइ ईअं तव्हां कढंदा वेंदव, कुझु ॾींहं तरसी हीअं हुनजे मथां केला रखिबा, सुबुह शाम हिनखे पाणी ॾिबो, पाणी यानी अहिड़े नमूने सां ॾिबो जो खॾो न थिए, चलो न ठहे, शावर कबो ऐं शावर एसि ताईं कबो जो हुनजे पासे वारनि सिरुनि ताईं उहो पाणी सिमी अचे ऐं तव्हां उहो पाणी जेको आहे सो उहो तव्हां ॾींदव ऐं पाणी ॾियण खां पोइ तव्हां वरी शाम जो ॾींदव। जेकॾहिं टेम्परेचर सियारो त हिन जे लाइ आइडियल आहे, पर गर्मियुनि में जेकॾहिं टेम्परेचर वधीक आहे त तव्हां वरी 10-11 धारे पाणी ॾींदव, वरी शाम जो 4-5 वॻे धारे पाणी ॾींदव, वरी राति जो उनखे पाणी ॾींदव। पर शावर जीअं छटकार हल्की कबी आहे ईअं कबो। टाक मंझंदि जो पाणी नाहे ॾियणो। टाक मंझंदि जो जेकॾहिं पाणी ॾिबो त उनजो नुक़सानु इहो पवंदो त गर्माइश पैदा थींदी उन्हनि छेणनि ऐं भाण में, ऐं जॾहिं गर्माइश पैदा थींदी त पोइ इहे कीड़ा मरी वेंदा। हाणे असां इहा तजुर्बो शुरू करे छॾियो आहे। असां इहो तव्हां ॾिसो पिया त पंहिंजे ॿकरियुनि जे शेड जे हेठां पहिरियों जेको बेड आहे यानी पहिरियों जेको बिस्तरो आहे उहो हुननि जो असां 30 फुटनि जो ऐं 5 फुट 4 फुट मोकिरो उहो असां ठाहे वरितो आहे। हीउ उनजो प्रोसेस आहे जेको अव्हां ॾिसो पिया ऐं उहो असां ठाहे वरितो आहे। मुंहिंजो पुटु ई सॼो करे पियो, ग़ुलाम मुर्तज़ा जेको आहे सो इन ते कमु करे पियो, जेको कंप्यूटर साइंस पास करे हीउ सॼो कमु करे थो, ॿकरियूं पाले थो, वर्मी कंपोस्ट यानी कीड़नि वारो भाण ठाहे पियो त जीअं DAP, यूरिया ऐं ॿिया जेके बि जेके कीमियाई भाण आहिनि उन्हनि मां जान छॾाए असीं नामियाती भाणनि ते अचूं त जीअं असांजूं ज़मीनूं जेके आदी बणिजी चुकियूं आहिनि, जेके इन्हनि कीमियाई भाणनि जूं आदी थी चुकियूं आहिनि, उहे पंहिंजे ऑर्गेनिक जेको असुलु उन्हनि खे ताक़त घुरिजे थी उहो ताक़त वारो भाण उन्हनि खे ॾिजे। हीउ भाण पाण मुर्तज़ा सां बि ॻाल्हायूं था, ग़ुलाम मुर्तज़ा सां बि इन सिलसिले में पुछूंसि था त हुन इहो छा कयो आहे। ऐं बसि तव्हांखे इहो ॿुधाइजे त तव्हां पंहिंजनि वसीलनि ऐं पंहिंजे तरीक़े सां जेकॾहिं हीउ कंदव त हीउ सिंध अंदरि तमामु वॾो ज़रई इनकलाब आहे। अॼु असांखे 15,000 रुपया DAP थी मिले, 4,500 रुपया जेका 5,000 बि थी वेंदी आहे। वरी पेढियुनि वारा तव्हां ते व्याज हणंदा त 6,000 रुपये में तव्हांखे यूरिया मिलंदो आहे ऐं उन यूरिया जे करे अव्हांखे तमामु घणा जेके आहिनि से उहे पैसा ॾियणा था पवनि। नतीजे में फ़सुलु ॼण त अव्हां इन्हनि माफ़ियाउनि जे लाइ पोखियो था, इन्हनि कंपनियुनि जे लाइ पोखियो था ऐं सॼो सरमायो इहे कंपनियूं खणी वञनि थियूं। तंहिं करे वर्मी कंपोस्ट भाण उहो अव्हां ठाहियो, पंहिंजे ज़मीन खे ॾियो, ज़मीन खे सगारो बनायो, अचो त पाण ग़ुलाम मुर्तज़ा सां इन सिलसिले में कचहरी करियो।
तव्हां मालिक थियो ऐं नौकर न थियो। ग़ुलाम मुर्तज़ा जी हीउ जुमिलो सिंध जे नौजवाननि जे लाइ इंतिहाई अहम तरीन पैगाम आहे। रूमी गोट फार्म जी इहा कोशिशि रही आहे त असां सिंध जे माण्हुनि खे चौपाईमाल जे सिलसिले में, ज़राअत जे सिलसिले में ऐं अॻिते वधण जे लाइ ज़रई जेके कारोबार आहिनि उहे कीअं कजनि उन सिलसिले में असीं रूमी गोट फार्म सकण जे नाले सां जेको असांजो यूट्यूब चैनल आहे उन ते मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। ऐं सिंध जे माण्हुनि खे हीअ असां हाणे शुरू कयो आहे, 2025 अप्रैल में मार्च में असां शुरू कयो हुयो ऐं हाणे असां सम्झो त 13 महीने में दाख़िल थिया आहियूं। पर जेके कामयाबियूं असांखे मिलियूं आहिनि सच पुछो त उहे तमामु घणियूं ग़ैर मामूली आहिनि। असां हीअ त नंढड़ी वीडियो असां तव्हांखे उन में मुख़्तसिर ॼाण ॾिनी आहे, पर बाक़ाइदे फार्मूला तहत उहे स्क्रीन ते हलंदा, अव्हांखे असां इहा ॼाण ॾींदा रहंदासीं। पर अव्हांखे हिकिड़ी निहायती गुज़ारिश थी कजे त हीअ असीं पंहिंजी ज़ात जे लाइ नथा करियूं। ज़रूरु असांखे 5 रुपया फ़ाइदो पवंदो, पर असीं चाहियूं था त सिंध जो नौजवान, सिंध जो आबादगार, सिंध जो जेको मालवंद माण्हू आहे उहो पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं हर तरह जी मुहताजी खां बचे। उन जे करे अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां असांखे सब्सक्राइब कयो। सदाईं गॾु ख़ुशि हुजो, आबाद हुजो।